अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदो। दोस्तों कंपाउंड इंट्रेस्ट जो ॿियो ऐं लास्ट क्वेश्चन माना वीडियो ठाहियां पियो, छो त एतिरो टाइम न आहे जो मां इन हिकिड़ी टॉपिक ते इलाही वीडियोस ठाहियां। सिंपल इंट्रेस्ट जा 2 वीडियोस ठाहे छॾिया, गंज थी वियो, या हिकु वीडियो ठाहियो जेको बि हुयो हुन में बिल्कुलु हिकिड़ी वीडियो में अर्श तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, ऐं हिन में ॿियो वीडियो इन करे ठाहियां त हीउ थोरो लेंथी टॉपिक आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे पहिरियों मां सॉल्व कयां थो, ऐं टाइम जे घटि थियो त मां ॿिया बि सॉल्व कंदुमि, न त तव्हां सॉल्व कंदो। ठीकु आहे, तरीक़ो छा आहे, फार्मूलो छा आहे, लिखियल आहे फार्मूलो। त बाबा ए ॻोल्हणो आहे त हुन जे लाइ पहिरियों पी लिखो। पी असांखे ए में मिलियल आहे $450 यानी 450, पोइ वरी 1 प्लस आर आहे, आर छा आहे असांजो 10, ऐं हेठां 100, ऐं 2 इयर्स यानी 2 साल। ठीकु आहे, 2 सालनि जे लाइ आहे। हाणे हिते छा थींदो दोस्तो, हिते हिकु 0 हितां कटे छॾियो, हिकिड़ो 0 हितां कटे छॾियो, त हीअ छा थी वेंदो 450 1 प्लस 1/10 2 450 1 प्लस 1/10 जो मक़सदु हूंदो आहे 0.1, त 0.1 पावर 2 450 इहो थी वेंदो 1.1 पावर 2। 450 1.1 खे 2 दफ़ा पाण में करिणो आहे असांखे, त 1.1 ज़रबिया 1.1 पावर 2 यानी 2 दफ़ा यानी 1.21 1.21, ऐं हाणे 450 1.21 खे मल्टीप्लाई कराइणो आहे। 1.21 मल्टीप्लाई 450 544.5 544.5 असांजो जेको आंसर आयो उहो आयो इंट्रेस्ट, कंपाउंड इंट्रेस्ट। पर न दोस्तों, इन में हिकिड़ी मिस्टेक थी आहे। मिस्टेक न आहे, पर क्वेश्चन सम्झण में असांखे थोरो प्रॉब्लम थियो आहे। क्वेश्चन पुछे थो रुगो इंट्रेस्ट फाउंड कयो, माना फाइंड कयो त केतिरो मतिलबु हिन ते इंट्रेस्ट लॻंदो। हाणे हिन में असांजी असुल क़ीमत 450 बि इंक्लूडेड आहे, ऐं असांजो व्याज बि इंक्लूडेड आहे, ॿई हिन में। हाणे असांखे सिर्फ़ु व्याज ॻोल्हणो आहे, त हिन जे लाइ छा करिणो पवंदो, कंपाउंड इंट्रेस्ट जे लाइ असांखे करिणो पवंदो त बाबा जेको असांजो व्याज समेत क़ीमत आई आहे उन मां असां पंहिंजी असुल क़ीमत यानी 450 माइनस कयूं त असांजो छा बचंदो आंसर, असांजो बचे 94.5। ही असांजो व्याज आहे एक्चुअली। ठीकु आहे, 2 सालनि में ही व्याज लॻो आहे। हाणे होरे पोइ क्वेश्चन में छा कयो अथईं, व्याज समेत असांखे क़ीमत ॿुधाइणी, त बाबा फाइनली असांखे केतिरा जमा करणा पवंदा, असांजी क़ीमत सूदो व्याज सूदो असांखे घणो ॾियणो पवंदो, व्याज सूदो। त उहा हिकिड़ी ॿी शइ आहे, असांखे व्याज सूदो हे ॾियणा पवंदा पैसा 544.5। पर जे असांखे पुछे थो ओनली फाइंड द कंपाउंड इंट्रेस्ट, त यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंपाउंड इंट्रेस्ट फाइंड कयो, व्याज फाइंड कयो 2 सालनि जो, त 2 सालनि जो व्याज एतिरो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं इहो तव्हां लिखी आयो त पोइ मां ड्रायां थो। हाणे ॿियो क्वेश्चन तव्हां कंदो, टियों वरी मां थो कयां जी। त ॻाल्हि साॻी आहे, हिन में बि असांखे पहिरियों पी लिखणो आहे। पी आहे 5000 1 प्लस आर, आर छा आहे 4/100, ऐं मथां पावर ईंदसि 2 साल, हिन जो 2 साल आहे। ठीकु आहे, टाइम 5000। सवलो तरीक़ो इहो आहे त जेको हिते 4/100 तव्हांखे मिले थो, हिन जॻह ते इहो तव्हां फाइंड करे छॾियो अॻु में ई, छो त हे पावर कटिजी वेंदा आहिनि 0, ही जंप करे वेंदी आहे, जवाबु ईंदो हिन जो 0.04। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं इहो तव्हांखे नथो अचे इहो कीअं थो डिवाइड थिए, त इहो फ्रैक्शन वारी प्लेलिस्ट में वञी फ्रैक्शन जा जेके मुंहिंजा वीडियोज़ आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। हीउ थींदो 1.04 पावर 2। हाणे 1.04 ज़रबिया 1.04
4 छो त पावर 2 आहे न करे त हे थींदो 1.081 1.081 हाणे इहो ई वरी हिन सां मल्टीप्लाए करायूं जेकॾहिं कंहिंसां 5000 सां जवाब थो अचे 5408 ठीकु आहे एतिरा डॉलर्स अचे थो असांजो जवाब पर इहो त असांजो थी वियो व्याज सूदो रक़म सूदो असांखे सिर्फ़ु व्याज घुरणो आहे त उनजे लाइ असांखे छा करिणो पवंदो उनजे लाइ असांखे करिणो पवंदो 5408 मां 5000 माइनस करे छॾियो त पोइ हिते बचा 408 यानी हे आहे असांजो फाइनल आंसर इहे असांजो व्याज आहे ठीकु आहे दोस्तो उमेद आहे तव्हांखे हीअ वीडियो सम्झ में आयो हूंदो वीडियो इलाही लंबो थींदो वञे 5 मिंटनि खां मथे थींदो आहे त मूंखे परेशानी वठंदी आहे अची त जेको क्वेश्चन नंबर 2 आहे इहो तव्हां करे आंसर कमेंट में लिखंदव पोइ मां तव्हांखे जवाबु ॿुधाईंदुमि त छा आहे तव्हांजो सही आहे ग़लति आहे सभु दोस्त जेके बि वीडियो ते अचो ऐं वीडियो ॾिसो हेसि ताईं जेको ॾिसे थो हुनजो फर्ज़ु आहे त बी जेको आंसर आहे उहो पाण लभे ऐं कमेंट में जवाबु